to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. अगुड़े वज़ीर-ए-आज़म नवाज शरीफ के इश्तिहारी करार ॾियारण लाइ अदालती हुकुम ते अमल दरामद शुरू। एडिशनल अटॉर्नी जनरल प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट में ॿिनि फ़ौजदारी केसिस में तलबी बावजूद लाॻीतो गैर हाज़िरी ते नवाज शरीफ ख़िलाफ़ फ़ौजदारी एक्ट जी शिक 87 तहत कार्रवाई कई वई आहे। नवाज शरीफ बाबति इश्तिहार 19 अक्टूबर ते उर्दू ऐं अंग्रेज़ी अख़बारुनि जे लाहौर ऐं लंडन जे एडिशन्स में शाया करण जो हुकुम। इश्तिहार अख़बारुनि जे आख़िरी सफ़े ते ब्लैक एंड वाइट शाया कयो वेंदो। वज़ीर आज़म के ख़ास मुआविन डॉक्टर मुईद यूसुफ पाकिस्तान में भारत की दहशतगर्दी जा नवा सबूत पेश करे छॾिया। भारतीय टीवी के इंटरव्यू ॾींदे मुईद यूसुफ चयो त APS ते हमले जो मास्टरमाइंड हमले वक़्त भारतीय सफ़ारतखाने सां राब्ते में हो। भारत मां कयल फ़ोन कॉल्स जा सबूत मौजूद आहिनि। भारतीय ॻुझी एजेंसी रॉ पाकिस्तान में पाड़ेसरी मुल्क जे सफ़ारतखाने ज़रिए कराची में चीनी कौंसल खाने, स्टॉक एक्सचेंज ऐं गवादर में होटल ते हमला कराया। मुईद यूसुफ चयो त चीनी कौंसल खाने ते हमले में मुलविस असलम अछू जे नई दिल्ली जी अस्पताल में इलाज जा सबूत भी मौजूद आहिनि। पाकिस्तान भारत सां ॻाल्हियुनि लाइ शर्त भी रखिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब ऐं सलाहकार नदीम बाबति तनक़ीद कंदे चयो त बिजली ऐं गैस महांगी थियण जा ज़िम्मेवार अव्हां आहियो। काबीना जे फ़ैसिलनि बावजूद बिजली ऐं गैस जी मद में अवाम खे रिलीफ नाहे मिलंदो। शेख रशीद चयो त नवंबर ऐं डिसंबर में अटो वधीक महांगो थी सघे थो। दवाऊं महांगियूं थियण सबबि माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधणियूं पवंदियूं आहिनि। ॿुधायो वञे त दवाऊं छो महांगियूं थियूं। वज़ीरनि पारां वधंदड़ महांगाई ते ज़ाब्ते लाइ हंगामी क़दम खणण जो मुतालबो। वज़ीर आज़म हंगामी क़दम खणण जी ख़ातिरी कराईंदे चयो त हुकूमत जल्द एक्शन प्लान ते अमल दरामद शुरू कंदी। सॼी सूरत-ए-हाल जी पाण निगरानी करे रहियो आहियां। ॾिसूं था त हाणे माफ़िया छा थी करे। ईंदड़ कुछ ॾींहनि में महांगाई जो मसलो हल थी वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर शुबली फराज जी दावा। वफ़ाक़ी काबीना जे इजलास बाद मीडिया के ब्रीफिंग ॾींदे शुबली फराज चयो त सिंध सरकार ॼाणी वाणी कणक जो बहरान पैदा कयो, जंहिं सबबि अघनि में वाध थी, पर हाणे नेठ सूबाई हुकूमत कणक मार्केट में जारी कई आहे। शुबली फराज चयो त रूज़वेल्ट होटल मुल्क जो असासो आहे, विकिणण जो को इरादो न आहे। हुकूमत रूज़वेल्ट होटल जा कर्ज़ अदा करे उनखे पंहिंजी तहवील में वरितो आहे। मुलाज़मनि खे बि पघारूं जारी कयूं वेयूं आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ओपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो त ओपोज़िशन वारा 2 सालनि खां पघारूं वठी मज़ा माणी रहिया आहिनि। ओपोज़िशन डफेड़ पैदा करे पंहिंजी करप्शन लिकाइण जी कोशिश करे रही आहे। सिंध काबीना हिकु भेरो ॿीहर आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। काबीना मेंबर्स आइलैंड अथॉरिटी जे ऑर्डिनेंस खे रद्द कंदे चयो आहे त जेसिताईं वफ़ाक़ी सरकार ऑर्डिनेंस वापसि नथी वठे तेसिताईं ॿेटियुनि बाबति वफ़ाक़ सां कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न कयूं वेंदियूं। सिंध काबीना 2.5 मण कणक जो सरकारी अघु 3687 रुपया मुक़ररु करे छॾियो। ख़ुराक खाते खे 16 अक्टूबर खां मार्केट में कणक जारी करण जी हिदायत। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबे में अटे जे अघनि खे कंट्रोल करण जी हिदायत करे छॾी। कराची में बिजली जे विच खे मुंबई मां कंट्रोल कयो वञे थो। लॻे थो त कंहिं इलेक्ट्रिक हलाईंदड़ कंपनी जा पेरा आख़िर में मुंबई ताईं पवनि था। पतो लॻायो वञे त कंहिं इलेक्ट्रिक खे मुंबई मां केरु कंट्रोल करे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां कराची में लोड शेडिंग जे आज़ाद ख़िलाफ़ पाण मुरादे नोटिस ते ॿुधणी दौरान कंहिं इलेक्ट्रिक मथां कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो आहे त सभु पाण में मिलियल आहिनि। कंहिं इलेक्ट्रिक वारा ॿुधाइनि त कराची खे बिजली कॾहिं ॾींदा। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस चयो त के इलेक्ट्रिक जो असुल मालिक केरु आहे। के इलेक्ट्रिक जे वकील चयो त कंपनी जा 9 डायरेक्टर्स आहिनि। सऊदी अरब ऐं कुवैत जे बिज़नेस ग्रुप्स तरफ़ां गॾियल तौर ते के इलेक्ट्रिक क़ाइमु कई वई। चीफ जस्टिस चयो त आख़िर में ही कंपनी मुंबई में लैंड कंदी। नायब चेयरमैन न्यूयॉर्क में PIA जे होटल रूज़वेल्ट बंदि थियण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। DG नायब रावलपिंडी खे मामले जी जांच करण जो हुकुम। नायब तर्जुमान तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त जांच कई वेंदी
तो कौमी असासे होटल रोज़वेल्ट के बंद करण की हालत छो पई। कौमी नाणे के लखें डॉलर्स जो नुक़सान पहुंचाईंदड़ जो भी पतो लगायो वेंदो। न्यूयॉर्क में PIA की मिल्कियत करार ॾिनल होटल के गुज़िरियल हफ़्ते मुस्तकिल तौर बंद करण जो ऐलान किया वियो हो। लाहौर की एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो 20 अक्टूबर ताईं जिस्मानी रिमांड मंजूर कर वरितो। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ की घरवारी नुसरत शहबाज हाज़िरी का छूट लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत तरफ़ां दरख़्वास्त ते जवाब जमा करण लाइ नैब के नोटिस जारी। ॿुधणी दौरान शहबाज शरीफ चयो त मुंहिंजे नाले ते हिकु भी TT आयल हुजे त सरेंडर करण लाइ तैयार आहियां। साल 2005 खां अॻु बरतानिया में मुंहिंजो ₹1 जो भी कारोबार न हो। पंहिंजो कारोबार शुरू कयो त जीअं ज़िंदगी गुज़ारे सघां। शहबाज शरीफ जो चवणु हो त जेल में सूर हुअण सबबि नवाज़ की अदायगी में भी ॾुखियाई थी रही आहे। इमरान ख़ान ऐं शहजाद अकबर जे चवण ते मूंखे तकलीफ़ ॾिनी वञे थी। घर मां रिवॉल्विंग चेयर घुराइणी पई त जीअं नमाज़ अदा करे सघां। नवाज़ लीग तरफा वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन शहजाद अकबर ते गाड़ियों ऐं वेस मटाए नैब ऑफिस जा चक्कर लगाइण जो इल्ज़ाम। मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहजाद अकबर में हिम्मत आहे त वेस मटाइण बदिरां सभिनी जे अॻियां नैब जी ऑफिस वञे। शहबाज शरीफ जे वॉशरूम में गुजूं कैमराऊं लगायूं वयूं हुयूं। अदालत में शिकायत करण ते कैमराऊं हटायूं वयूं। चोर हुकुमरान अपोजिशन की तहरीक के रोकण की कोशिश करे रहिया आहिनि। हुकूमत के कोरोना ऐं करप्शन पुठियां लिकड़ न ॾींदासीं। वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन शहबाज गिल चयो त मरियम औरंगज़ेब सदाईं कूड़ ॻाल्हाईंदी आहे। खेनि शहजाद अकबर मां एॾो ख़ौफ़ छो आहे। नवाज़ लीग वारा सचा आहिनि त रसीदूं पेश कनि। नवाज़ लीग जे चौधारी घेरो सोड़ो थींदे ई संदन दिमाग़ी तवाज़ुन ख़राब थी रहियो आहे। शहबाज शरीफ जेल वञण सां ई बीमार थी पवंदो आहे। संदसि चहल करप्शन जे बार में झुकी वई आहे। बिजली ऐं तेल जा अघ बेरहमी सां वधण जे नतीजे में महांगाई चोट चढ़ी वई। सिंध सरकार सूबे में गाठे टोड़ महांगाई जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत के करार ॾेई छॾियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त बिजली ऐं तेल जे अघनि में वाध जो सिधो असर आम वाइपे जे शयुनि ते पवंदो आहे। अटो, चांवर, टमाटा ऐं दालियूं महांगियूं थियण सां ग़रीब माण्हुनि खां ॿिनि वेरनि जी मानी खसिजी वई आहे। वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबबि मार्केट में अटो नायाब थी वियो आहे। पाण खे जमहूरियत सॾींदड़ वज़ीर आज़म के आवाम जो तकलीफ़ूं नज़र नथियूं अचनि। वज़ीर आज़म खे पंहिंजी ज़ात खां सवाइ ॿी का बि शइ नज़र न अची रही आहे। पंजाब हुकूमत हेल ताईं कणक ते ₹5 अरब सब्सिडी ॾिनी आहे। सिंध सरकार ₹1 भी सब्सिडी नाहे ॾिनी। सिंध में कानूननि जूं वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं। इल्मदीन बुलो यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते जो सेक्रेटरी ऐं इकबाल मेमन एंटी करप्शन खाते जो चेयरमैन मुक़रर। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जे सेक्रेटरी रियाज़ मेमन के SNGAD रिपोर्ट करण की हिदायत। पोस्टिंग के इंतज़ार में वेठल सैयद सैफुर रहमान सर्विसिस खाते ऐं आसिम मेमन सीड़पकारी खाते जो सेक्रेटरी मुक़रर। घरू खाते जे स्पेशल सेक्रेटरी निसार अहमद के DG KGA मुक़रर कियो वियो। सिंध सरकार कानूननि जे बदिलियनि ऐं मुक़ररियुनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध में लेडी हेल्थ सुपरवाइज़र ऐं लेडी हेल्थ वर्कर्स जी पघारुनि मां कटौती जो इंकशाफ। DG हेल्थ नोटिस वठी छॾियो। DG हेल्थ डॉक्टर इरशाद अहमद मैमून DHOs खे अहिड़ो अमल रोकण जी हिदायत कंदे चयो आहे त अॻिते शिकायत मिली त लाॻापियल इख्तियारनि खे कार्रवाई अमल में आणण जी सिफ़ारिश कई वेंदी। असांजो कोविड-19 जो रिस्क अलाउंस ॾिनो वियो हो। टोटल हेठें स्टाफ के 17,000 रुपया ऐं मथे स्टाफ के डॉक्टर्स के 35,000 रुपया जेको हिकदम बंद कियो वियो आहे। पूरे पाकिस्तान में 2 सूबनि खे रिस्क अलाउंस ॾिनो वञे थो। असां सिंध वारनि कहिड़ो ॾोह कयो आहे? असांजा जायज़ मसला हल कयो। असांजा जायज़ मसला हल कयो। सर्विस स्ट्रक्चर हल कयो। और हमें नहीं पता था कि OPD बने डॉक्टर्स की हड़ताल है। पहले बताना चाहिए मरीज है इनका ऑपरेट हुआ है, इतनी दूर से फिर से रक्षा करें 500 रुपए के। तो हम आए डॉक्टर को दिखाने के लिए ना, डॉक्टर रोड पे क्या कर रहे हैं, तो उनको यहाँ बैठना चाहिए ना। इंतजार करे, डॉक्टर तो है ही नहीं। हम लोग इतना किराया करके आते हैं और जो है इधर आओ तो हड़ताल है। आए दिन जो है ना हड़तालें होती रहती है।
सिंध सरकार तरफां रिस्क अलाउंस बंद करण खिलाफ ग्रीन हेल्थ अलायंस जे सॾ ते OPD जो बाइकॉट। समूरी सिंध जे अस्पतालुनि में OPD जे बाइकॉट सबब इलाज ऐं दवा लाइ पहुतल मरीज़ दरबदर। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानो, दादू, नौशर फिरोज, मटियारी ऐं ॿियनि शहरनि में अस्पतालुनि ॿाहिरां एहतजाज। डॉक्टर्स, नर्सिस ऐं ॿिए अमले तरफां मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी। हेल्थ मुलाज़िमनि जो चवणु आहे त अस्पतालुनि में डॉक्टर्स अञा ताईं कोरोना जहिड़ी हालत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। केसिस वधण सबब ड्यूटीज़ बि वरितियूं वञनि थियूं। सिहत खाते रिस्क अलाउंस बंदि करे ज़ुल्म कयो आहे। ग्रीन हेल्थ अलायंस तरफां मुतालबनि जी मञता ताईं एहतजाज जारी रखण जो चिताओ। पाकिस्तान मेडिकल डेंटल काउंसिल खे ख़त्म करे पाकिस्तान मेडिकल काउंसिल क़ाइमु करण खिलाफ़ सिंध जूं 5 सरकारी मेडिकल यूनिवर्सिटीज़ अदालत में पहुची वियूं। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी फॉर वुमेन नवाबशाह, डाउ मेडिकल यूनिवर्सिटी कराची, जिना मेडिकल यूनिवर्सिटी कराची, लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो, शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी लाड़काने जे VCs सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराए छॾी। अदालत जुमे ॾींहुं वफ़ाक़ी सरकार खां जवाब तलब करे वरितो। गॾियल दरख़्वास्त में चयो वियो आहे त PMC जे क़ाइमु थियण सां सिंध जे नौजवाननि खे नुक़सानु थींदो ऐं पंजाब खे फ़ाइदो थींदो, छो त सिंध जे बहिराड़ी वारे डोमिसाइल जो वजूद ई ख़त्म थी वेंदो ऐं पंजाब जो नौजवान सॼी सिंध में कोटा ते डॉक्टर थी सघंदो। अहिड़े कानून खां पोइ सिंध में पढ़ंदड़ मेडिकल जे नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो लॻी वेंदो। कराची में शहीद थी वियल मौलाना आदिल खान जे क़त्ल वारे वाक़े खिलाफ़ कराची उलमा कमेटी जुमे ते कराची में फीथारो हड़ताल जो ऐलान करे छॾियो। वापारी सियासी तंज़ीमुनि पारां हड़ताल जे सॾ जी हिमायत। पुलिस मौलाना आदिल खान जे क़त्ल में मुलविस हिकु जवाबदार जो ख़ाको तैयार करे वरितो। वाक़े जी जांच लाइ ॾिसण लाइ अची कराची जी सरबराही में आला सतही जांच कमेटी क़ाइमु। कमेटी खे हर रोज़ अॻुभराई रिपोर्ट पेश करण जी हिदायत। रतोदेरो वेझो ॻोठ याकूब जलबानी में 24 कलाकनि दौरान 4 ॼणनि जे क़त्ल बाद इलाइक़े में पुलिस बकेट क़ाइमु। वारिस ॾिनो माछी थाणे जो SHO तब्दील। SSP लाड़काणो मसूद बंगश वाक़े वारे हंधि पहुची सूरतहाल खां आगाही वरिती। बाद में बयान जारी कंदे SSP चयो त मक़तूलनि मां 2 ॼणा माशूक उमराणी ऐं पुनहल कटोहर इश्तिहारी ॾोहारी आहिनि। सदन पलांग में क़त्ल थियल फज़ल जलबानी ऐं अधरोट शख़्स हिम्मत जलबानी जे ॾोही रिकॉर्ड जी जांच कई पई वञे। ॿिन्ही वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून जे पकड़ में आंदो वेंदो। पुलिस हेल ताईं हिकु बि जवाबदार खे गिरफ़्तार करे न सघी, नई केस दाख़िल थी सघियो। मेरे हिक वारी वेड़े वड़वे अखियां दा चानना डोल जानी साडी गलियां में तेरी मेहरबानी। मुल्क का असासा हैं। इस तरह के लोग वो होते हैं जो आपके मुल्क की पहचान होते हैं और हमारे लिए भी खुशी की बात है कि हम इनका इलाज करने का मौका मिला है। तो अभी मुझे ये जान के बहुत खुशी भी हुई है कि अल्लाह का शुक्र है कि ये अभी अपनी होश में वापस आ गए हैं और हम बहुत पुरुम्मीद हैं कि इनके जो ये इश्यूज़ हैं वो 1 by 1 करके इंशाल्लाह सॉल्व होंगे। ए परदेसी नयो औंदे मुड़ के नी रोग जिंदड़ी नू ला। तमाम टीम इतनी कोऑपरेटिव है कि हमें अभी तक ऐसा महसूस ही नहीं हो रहा कि हम पंजाब से या सिंध में नहीं हैं। इतनी मोहब्बत और बिल्कुल घर जैसी केयर की जा रही है। तो खा भी रहे हैं, पी भी रहे हैं, बहुत बेहतर है। तेरी राह में करते थे सर तलब करे राह गुजार चले गए। गंबर जी अस्पताल में इलाज हेठि पंजाब के मशहूर लोक फनकार शौकत अली जी सेहत में सुधारो। शौकत अली खान के जिगर की पेमनकारी लाइ गिम्स में दाख़िल किया वियो हो। डॉक्टर जो चवणु आहे त इलाज बाद फनकार शौकत अली जी सेहत में बहितरी अची रही है। हाणे हू ॻाल्हाइण सां गॾु खाधो बि खाए सघे थो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर ऐं मां आहियां शाहिद ज़ियाद। हेडलाइंस में रखियूं। बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। और ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।